अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मां तव्हां लाइ खणी आहियां हिकिड़ो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम। ऐं हिन ज़बरदस्त प्रोग्राम में तव्हांखे पंहिंजी लेवल जा माण्हू मिलंदा जेके तव्हां सां उथनि वेहनि था, तव्हां सां ॻाल्हाइनि था, तव्हां सां गपशप कनि था। रेड़े वारा, दुकान वारा, स्टेट एजेंसी वारा, वॾनि वॾनि माण्हू सां गपशप थींदी रहंदी आहे। टीवीअ ते तव्हां ॾिसंदा हूंदव, सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदव। पर हीअ जेकी गपशप आहे असां पंहिंजी लेवल जे माण्हुनि सां कंदासीं, सोशल मीडिया जो भरपूर फ़ाइदो वठंदे। हाणे उहे माण्हू कहिड़ा हूंदा जेके मां तव्हांखे सवेरे ॿुधायमि त दर्जी, रेड़े वारा ऐं असांजे विच में जेके माण्हू असां सां घुमनि फिरनि था, दोस्त यार, उन्हनि खां कुझु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, गपशप कंदासीं। छो जो वॾनि वॾनि माण्हुनि जा इंटरव्यू ॿुधा आहिनि असां, उन्हनि जी गपशप ॿुधी आहे त असां बि करे था सघूं, असां बि सोशल मीडिया जो भरपूर फ़ाइदो वठी था सघूं। अहिड़े हवाले सां ही पहिरियों प्रोग्राम ऐं पहिरीं ॻाल्हि ॿोल आहे। पिपरी शाहनवाज़ ॻोठ में दोस्त आहे पंहिंजो ख़ादिम हुसैन ॿुघियो। अचो त उन खां कुझु सवाल कयूं, उन सां गपशप कयूं ऐं तव्हां जे विच में रहंदड़ ख़ादिम हुसैन ॿुघियो छा थो चए, कहिड़ी गपशप थो करे, तव्हांखे ॿुधायो। दोस्तों, मां शाहनवाज़ ॻोठ में मौजूदु आहियां ऐं शाहनवाज़ ॻोठ में मौजूदु आहे दोस्त ख़ादिम हुसैन ॿुघियो। पहिरियों प्रोग्राम आहे ऐं हूअं त आम जाम करे दोस्तनि सां कचहरियूं भई थींदियूं आहिनि, ॻाल्हाईंदा आहियूं। पर हीअ शइ थोरी पखो हले थो पियो त बि पघर था अचनि मथां। पहिरियों प्रोग्राम आहे ऐं शुरूआत ईअं थींदी आहे, ईअं असां कंदासीं त बहितर खां बहितरीन थींदासीं। सो कचहरी कंदासीं पंहिंजो ख़ादिम हुसैन ॿुघियो सां ऐं तव्हांजे आॾो रखंदासीं, तव्हां ॿुधंदव, उनखे ॾिसंदव। हीउ नौजवान आहे असांजो तमामु ज़बरदस्त। अचो त उन सां कचहरी कयूं, उन जी ज़िंदगीअ जे बारे में वधीक हिकिड़ी असांखे ख़बर पए त ख़ादिम हुसैन ॿुघियो आहे कीअं। सो सवाल जी सूरत में पहिरियों त मां ख़ादिम खां इहो पुछंदुसि त शायदि तव्हां बि न कॾहिं कैमरा जे आॾो रहिया हूंदव ऐं तव्हांजो पहिरियों प्रोग्राम आहे ऐं ॾिसंदो त हर कोई आहे, जेके बि सदर थियो, वज़ीर आला थियो ऐं हेठे लेवल ते अची करे चऊं चेयरमैन थियो, मतिलबु वॾा जेके माण्हू आहिनि सदाईं असां उन्हनि खे ॾिसंदा आहियां। पर आम माण्हू हीअं कॾहिं कुर्सी ते ऐं कैमरा जे साम्हूं न आयो आहे ऐं न ई कंहिं असांखे मतिलबु को ईअं गपशप कई आहे असां सां, कैमरा साम्हूं करे असां सां गपशप कई हुजे ऐं कचहरी कई हुजे। मुंहिंजे ख़्याल में त तव्हांजो बि इहो पहिरियों प्रोग्राम हो जीअं मुंहिंजो आहे। सो मूंखे उमेदु आहे त असां थोरो हिन प्रोग्राम खे बहितर कंदासीं ऐं ॾिसण वारनि जे लाइ हिकिड़ो दिलचस्प ऐं ज़बरदस्त प्रोग्राम थींदो। सो सवाल मुंहिंजो पहिरियों आहे तव्हां खां त तव्हांजो मुकमल तारुफ़। साथियो जैसन, मुंहिंजो नालो ख़ादिम हुसैन ॿुघियो आहे ऐं मुंहिंजी ज़ात मुंहिंजो नालो ख़ादिम हुसैन, मुंहिंजी ज़ात ॿुघियो आहे ऐं मुंहिंजी पैदाइश जेकी रहाइश आहे लाड़काणे में हिकु नंढो शहरु आहे, उन ॻोठ जो नालो आहे गांघिरको ऐं मुंहिंजी फैमिली बि उते रहंदी आहे। हाणे मां शाहनवाज़ ॻोठ में हिते राइश कई आहे, मज़ूरी तौरु मां हिते मज़ूरी कंदो आहियां। जी शाहनवाज़ ॻोठ जी सुठी ॻाल्हि आहे। जीअं तव्हां चओ त तव्हांजो लाड़काणे में ॻोठ आहे ऐं इहो जेको तव्हां ॻोठ ॿुधायो इहो मुंहिंजे ख़्याल में बार्डर ते आहे। जी बार्डर जे हवाले सां जेकी तव्हां पैदाइश ॿुधाई त हिकिड़ी ॻोठाणी ज़िंदगी बि तव्हां तय करे आया आहियो ऐं शहरी ज़िंदगी में तव्हां अची दाख़िल थिया जी। त ॻोठाणी ज़िंदगी ऐं शहरी ज़िंदगी में छा फ़र्क़ु आहे ऐं सही कहिड़ी आहे? जी नज़ीर, ॻोठाणी जेकी मतिलबु माहौल आहे, तरबियत आहे, उते बसि इहो ई कमु आहे त जेको सुबुह थिए थो बनी ॿारे जे हवाले सां वञे थो खेती ॿाड़ी जे हिसाब सां उते वञनि था। उतां जो जेको कमु आहे सिर्फ़ु टाइमिंग जेकी आहे 10 या वधि खां वधि 11 ताईं सुबुह जा, वरी वापसी अची घरनि में बसि मानी धानी खाई पोइ को होटलनि ते थो हलियो वञे, त को तास जे अॾे ते थो हलियो वञे, त को मोबाइलियूं खोले टोला ठाहे लूंडो था पिया हलाइनि। बसि ईअं टाइम गुज़ारे ॾींहुं तय करे वरी राति वरी सुम्हनि था, वरी सुबुह थिए थो वरी कोडर खणी या किन जी वरी ड्यूटी लॻल आहे त लठ खणी वञी माल वञी चारे ईंदा, माल चारे। उहो बि मतिलबु टाइमिंग ॻोठ जी इहा ई आहे ऐं उतां जो तौरु तरीक़ो इहो ई हलंदो थो अचे को। ऐं मां बि उतां जो इहो ई कमु कंदा हुआसीं। सो जॾहिं असीं हिते शहर में ट्रांसफर थियासीं त हितां जो माहौल ॾिठोसीं, हितां जो नयूं शयूं ॾिठियूंसीं,
त असांखे कुझु सम्झ में पहिरियां त अचे ई कोन पई, त असां चयोसि त ही ॻाल्हियूं नयूं, नवां कपिड़ा माण्हू पाइनि, ॻाल्हाइणु ॿियो तरीक़ो, हे हो नओं एटीट्यूड्स अचे थो माण्हू में। पोइ असांखे जेको आहे ॻाल्हि इहा वणी हुई, असां चयोसि बसि हिते ई रहंदासीं, हितां जी तालीम बि हासिलु कंदासीं, हितां जे माण्हू सां कचहरियूं बि कंदासीं, जे असांजी पुराणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि सभु विसरी वञनि। ऐं हिते नओं माहौल हासिलु कयोसीं इंशाअल्लाह। सो मां इहो सम्झंदुमि त हितां जी माहौल भलो आहे ऐं हितां जी ज़िंदगी बहितर आहे शहर जी। शहरी ज़िंदगी तव्हांखे मतिलबु पसंदीदा? जी, तमामु सुठी ॻाल्हि। छो जो जहिड़े माहौल में माण्हू पैदा थींदो आहे, ॼापंदो आहे, ॼमंदो आहे, त उहा हुनजो पंहिंजो ज़हन हूंदो आहे, त हुनखे मज़ो किथे थो अचे। तव्हांखे बि हिते अरसो थियो हूंदो कराची में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, त पसंदीदा तव्हांजी माना ज़िंदगी जेकी आहे शहरी आहे। जी जी, महिरबानी तव्हांजी। त मुंहिंजो सवालु आहे तव्हां खां त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा कम था अचनि कारोबार जे हिसाब सां? को कारोबार पंहिंजो कयो आहे, धंधा दाड़ी कया आहिनि, या मतिलबु हेतिरो अरसो जेको तव्हांजी पैदाइश खां वठी हिनमहिल ताईं तव्हां कहिड़े कहिड़े माना कारोबार में ऐं धंधे में एक्टिव रहिया आहियो? जी, हूअं शुरूआती मुंहिंजो जेको कमु आहे उहो दर्ज़ को कमु आहे, फैशन टेलर। पोइ हिते शहर में अची वरी पोइ ॿिया बि असां कम यादि करे वरितासीं, उन्हनि में महिनतूं कयूंसीं, उहे बि असांखे अचनि था। मां पाण वेल्डर जो बि कमु ॼाणींदो आहे, वेल्डिंग इलेक्ट्रिक, CO2 ऑटो, ऐं ड्राइवरिंग जो बि कमु ॼाणींदो आहे, ऐं लेथ मशीन जो बि कमु ॼाणींदो आहे। बाक़ी मूंखे जेको पर्सनली कमु आहे, जेको मां हर वक़्तु कमु कंदो आहियां, उहो मुंहिंजो फैशन टेलर आहे, सिलाई जो कमु कंदो आहियां। यानी पसंदीदा जेको शोबो आहे, जेके तव्हांखे हिकिड़ो गिरफ़्त हासिलु आहे, जी, जेको शौक़ सां तव्हां कयो था, उहो दर्ज़ को कमु? दर्ज़, जी। तमामु ज़बरदस्त। अच्छा, शेरो शायरी सां तव्हांजी तमामु दिलचस्पी आहे? जी। ऐं मां तव्हांखे ज़ाती तौरु बि हिकिड़ो सुञाणा, तव्हांखे टिबाइया शेर बि ॿुधाइनि, उस्ताद बुखारी बि ऐं अलामा इक़बाल बि, मतिलबु मुख़्तलिफ़ जेके शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी मां तव्हांजे वात ॿुधी आहे, मूंखे मज़ो ईंदो आहे तव्हांजी शाइरी ॿुधी। कॾहिं वेठे वेठे कुझु ख़्यालु आयो तव्हांखे त पंहिंजी शाइरी लिखिजे? जी बिल्कुलु, ईअं शौक़ु ईंदो हुयो, पर असांखे अञा उहो ॾांहुं न पिया अचनि, छो त असांखे तालीम घटि हुई, ॻोठाणे माहौल में रहियासीं, तालीम असांखे घटि ई, एतिरो मतिलबु दिमाग़ मतिलबु अहिड़े माहौल में न हुयासीं, शाइरी न पई अची सघी। पोइ असां चयोसि त भला शाइरी लिखणु त नथा, बाक़ी जेके भला उस्तादनि जो आहिनि उहो यादि करे पोइ उन्हनि मां लफ़्ज़ कढी कुझु असांजी पंहिंजी बि दिमाग़ में अची वेंदी, त पंहिंजी बि शाइरी ठाहे सघूं। बाक़ी पंहिंजी शाइरी ते इंशाअल्लाह शौक़ु आहे, दुआ कयो, सो इंशाअल्लाह पंहिंजी शाइरी बि कंदासीं। उस्तादनि में हथ विधा आहिनि त इंशाअल्लाह शागिर्द थी पोइ उस्ताद बि थींदासीं। जी हा, त तव्हांजा जेको आहे सो तव्हां जहिड़ा नौजवान जेके आहिनि उहे कुझु लिखनि ऐं पढ़नि, ऐं ॿियो तालीम जे हिसाब सां तव्हांजी तालीम केतिरी आहे भला, इहो थोरो असांखे? जी, मुंहिंजी प्राइमरी सिर्फ़ु 5 क्लास आहे, बाक़ी सोबत में मतिलबु गुरबत ग़रीबी हाल हूंदो हुयो, पोइ उन में असां न पढ़ी सघियासीं कंहिं यूनिवर्सिटियुनि में या वॾनि वॾनि कॉलेजनि में, असां एतिरी प्राइज़ न पिया भरे सघूं, असां ग़रीब माहौल हो न, बसि खेती बाड़ी जे कम में, इन करे मुंहिंजी सिर्फ़ु प्राइमरी 5 क्लास तालीम आहे। 5 दर्जा तव्हांजी तालीम आहे, एतिरो रवानगी सां था ॻाल्हायो, हिन जो छा राज़ आहे, इहो माजरो ॿुधायो थोरो? जी, इन जो असल में राज़ इहो आहे त सोबत हथ कईसीं, छो त नंढे हूंदे खां पंहिंजे घर जी असांजी जेकी तरबियत आहे उहा तमामु सुठी आहे। बेसिकली तालीम त नाहे, पर जेकी तरबियत ॾिसो, तालीम ऐं तरबियत ॿई इंसान खे अॻिते कंदियूं आहिनि। सो असांजे घर जी अल्हम्दुलिल्लाह तालीम तरबियत जेकी आहे उहा बहितरीन आहे, उहा तरबियत तालीम खे ॾियारे अॻिते कंदी आहे, त तालीम अचे। पोइ असांजे घर जी जेकी आहे न तरबियत बहितरीन आहे, पोइ शौक़ु जागी पियो त असां तालीम हासिलु कयूं, पर तालीम न हासिलु करे सघियासीं। पोइ सोचियोसीं तालीम त नथा हासिलु करे सघूं, पोइ तव्हां जहिड़नि जी सोबत में अटेंड थियासीं, पोइ उतां सभु कुझु हासिलु कयो। जी, भाउ ख़ादिम हुसैन बुगियो साहब, जी, छा मां तव्हां खां फरमाइश ते हिकिड़ी ते गुज़ारिश करे या अर्ज़ु करे हिकिड़ी शइ घुरी सघां थो, उहा इहा त तव्हां असांखे का 5 बेत ॿुधायो, पोइ भली मुख़्तलिफ़ हुजनि या उस्ताद बुखारिया हुजनि या शाह साहब जा हुजनि, उहो हाणे तव्हां ते हिकिड़ो डिपेंड थो करे त तव्हां असांखे 5 बेत शेर ॿुधायो था, उहो इनायत कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जी बिल्कुलु भाउ नज़ीर, शेर ॿुधाईंदासीं, सो मुख़्तलिफ़ ॿुधायूं था 5। वाह वाह, ज़बरदस्त। पहिरियों शाह साहब जो शेर चए थो, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खाविंद ख़ासि ख़ल्की मुहम्मद मुकायई, पोइ कलमो तंहिं करीम ते चिटो चयाई, अन मौला का व अंत महबूबी।
ईअं उतां आयईं पोइ ॾिखी ॾिनई ॿई सराऊं सैयद खे। ज़बरदस्त। छा साहब जो इहो? छा साहिब जो उन खां पोइ उस्ताद बुखारी जी ॿुधाईंदासीं। ज़बरदस्त। चए थो मोहबत जे मैदान ताईं न पहुतासीं, गुलनि जे गुलस्तान ताईं न पहुतासीं, ॾिसो माण्हू वञी आहिनि चंड ते पहुता उस्ताद बुखारी, मगर असीं हिकु इंसान ताईं न पहुतासीं। वॾो मैसेज अथव, तमामु ज़बरदस्त। वाह अल्लामा इक़बाल जो हाणे ॿुधाईंदासीं। वाह। चए तो क्या भरोसा है ज़िंदगी का, जी रहे हैं लोग आज बार बार कपड़े बदल बदल कर। ए इकबाल, क्या भरोसा है ज़िंदगी का, जी रहे हैं लोग आज बार बार कपड़े बदल बदल कर। ए इकबाल, एक दिन ऐसा आएगा एक ही कफन में ले जाएंगे लोग कंधे बदल बदल कर। वाह। जी। उन खां पोइ उस्ताद टिरबाई जो ॿुधाईंदासीं। उस्ताद टिरबाई। हा जी। ज़बरदस्त। चए तो ॾिजे दांह कंहिंखे हिते दाद नाहे, ॿुधण वारो कोई बि फ़रियाद नाहे, परावन पुटनि खे ॾिजनि छा मयारूं, अॼुकल्ह त पीउ माउ जे चए में औलाद नाहे, लखनि ऐं किरोड़नि में ठहनि पियूं थियूं मस्जिदियूं, हिते आ वेले ते मिसकिन उन लाइ इमदाद नाहे, उहा ई साॻी दहशत ऐं उहा ई साॻी दादागिरी, तोड़े नाहे फिरौन शदाद नाहे, अमीरनि जा ॿार पढ़नि पिया था इंग्लिश, पर ग़रीबनि जे ॿारनि लाइ उस्ताद नाहे, हणूं था बटाकूं ऐं ड्राड़ूं त सिंध था बचायूं, पर अञा ताईं सिंध वासियुनि जो इतिहाद ई नाहे, बेदादी नगरी ॾिसी कीअं न रोआं, छो जो टिरबाई शाइर को जलाद नाहे। ज़बरदस्त। आख़िरी पंजो उस्ताद बुले शाह जो ॿुधाइनि। उस्ताद बुले शाह जो। जी। वाह वाह। चए तो रब रब कर दियां बुढ़ड़े हो गए, इथों मुला पंडित सारे, रब दा खोज खुराना ना मिलिया, सब सजदे कर कर हारे, ओ बुले शाह रब ओनू मिलदा जड़ा यार तो तन मन वारे। तमामु ज़बरदस्त। दोस्तो ॾिसो असांजी पिपरीअ में नंढो हिकिड़ो ॻोठु आहे सम्झो, त केतिरा न ज़बरदस्त माण्हू असांजे इर्द गिर्द घुमनि था ऐं असांखे का ख़बर ई न आहे, पर सोशल मीडिया जो भरपूर फ़ाइदो वठी करे अगरि असां ईअं गपशप कयूं ऐं उहो हिकिड़ो क्लिप जे ज़रिए वीडियो जे ज़रिए हिकिड़ो छॾियऊं सोशल मीडिया ते, त केतिरो हिन दोस्त जी पसीराई थींदी। इहो असां सिलसिलो जारी शुरू कयो आहे ऐं हिनखे जारी ऐं सारी रखंदासीं। तमामु घणो मज़ो थो अचे। ऐं मां तव्हां खां इहो सम्झो सुवालु आहे, हिकिड़ो आख़िरी सुवालु आहे तव्हां खां, त जेके ही दोस्त असांखे ॾिसनि था, तव्हांजा मिट माइट दोस्त अज़ीज़, त उन्हनि जे लाइ को हिकिड़ो ख़ासि पैगाम जेको हिकिड़ो सबक़ु हुजे। जी सबक़ु त आउं इहो ई ॾींदुमि त ॾिसो माहौल खे कंहिं सुठे माहौल अख़्तियार कयो। इहे मतिलबु कमु त बिल्कुलु कमु हूंदो आहे, को अहिड़ो सुठो कमु जाचियो जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी बि ठही वञे, तव्हांजो मुस्तक़बिल बि ठही वञे। ॾिसो ज़िंदगी बिल्कुलु ज़िंदगी हिकु असांजी अनमोल चीज़ आहे, अलाह जो असांखे तोहफ़ो ॾिनल शइ आहे, सो उन जो असीं ख़्यालु कयूं। असांजी ज़िंदगी क़ीमती आहे, उन सां गॾु अलाह चयो तव्हांजो वक़्तु बि तव्हां सां गॾु क़ीमती मोकिलियो आहे मां, उन वक़्त मां बि फ़ाइदो वठो, ज़ाया न कयो। छो त ज़ाया इहो ज़ाया जो लफ़्ज़ इन करे अची वियो छो त ईअं गॾु बि घोड़ा बि जानवर बि ज़िंदगी गुज़ारनि था, उनजो वक़्तु क़ीमती न आहे, उनजो कमु आहे बसि खाइणु पीअणु हे हो, पर असांजो क़ीमती आहे। असांखे अलाह सिनो आहे तव्हां इल्मु बि हासिलु कयो, उन सां गॾु तव्हां महिनत बि कयो, उन सां गॾु शोहरत बि हासिलु कयो, पोइ तव्हांखे इज़त ज़िलत सभु कुझु मुंहिंजे रब जे हथ में आहे। सो आउं दोस्तनि खे इहो पैगाम ॾियणु चाहिंदुमि त कंहिं भली सोबत सां वास्तो रखो ऐं इल्मु हासिलु कयो, वधि खां वधि इल्मु हासिलु कयो, छो त इल्मु हिकु उहा अखि आहे जेकी अणॾिठियूं शयूं असांखे ॾेखारींदो। जीअं त मूंखे कंहिं शइ जी ख़बर कोन हूंदी, मां बि ॻोठ में डॉक्टरनि सां ॻाल्हि हणंदुमि हे कंदुमि, पर जॾहिं मां नई में हिते शहर में अचियुमि, मां का जॉब कयुमि, हिते माण्हुनि सां मिलियुमि, ॻाल्हाइणु ॿोलाइणु सिखियुमि, हे हो ॾिसो हिते जे नई प्रैक्टिस थिए थी ॻाल्हाइणु ॿोलाइण खे नए माहौल सां। जीअं मां भाउ नज़ीर पहिरियां चयो त असांजो हे नओं कमु आहे, बिल्कुलु ही मुंहिंजो फस्ट टाइम आहे। मूंखे पहिरियां बिल्कुलु हीअं दिलि घबराइजी पई त हे छा थींदो कीअं थींदो, पर अलहमदुलिल्लाह भाउ जी एडवाइस सां अलहमदुलिल्लाह सुठे तरीक़े सां। सो दोस्तो तव्हांखे बि इहा गुज़ारिश आहे त कंहिं भले माहौल में जॉइन थियो ऐं तालीम हासिलु कयो। GS वॾी वॾी महिरबानी तव्हां लख थोरा ऐं काफ़ी कुझु सिखियो जी, छो जो नंढड़े ॿार सां बि तव्हां वेहंदव त उहो बि तव्हां कुझु न कुझु सेखारींदो जी। तमामु घणी ॼाण मिली ऐं मालूमात थी। ऐं दोस्तो हिकिड़े नए दोस्त सां गॾु, नौजवान सां गॾु, पोरियत सां गॾु, हारी सां गॾु वरी ॿीहर तव्हां ॾाढो पेश थींदासीं ऐं उन सां गपशप कंदासीं। जेको तव्हांजे इर्द गिर्द घुमे थो पियो उहो तव्हां बि थी सघो था ऐं तव्हां खां बि असां ॻाल्हि ॿोल करे सघूं था, गपशप करे सघूं था। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾियो।
पंहिंजे नज़ीर मेमण खे अलावा ई